प्रभु कृपा करे 1994 में सुखमनी साहब जो एक पद सुखमनी साहब जी 24 अष्टपदियूं आहिनि। हिकु अष्टपदी में 8 पद आहिनि। हिकु पद पढ़ियो वेंदो आहे। प्रभु कृपा करे हम पढ़ाईंदो आयो आहे और कुल मिलाए 182 पद आहिनि सुखमनी साहब में। 187 पद हले थो जेको बि 2010 में हे पूर्ण थींदो। हिकिड़ो प्रभु जो नेम क्रम हलायो आहे। असांजी जो है सुंदर सुखमनी साहब जो पद ॿुधूं। चलो प्रभु कृपा करे असांजे हृदय में अचनि, सदाईं विश्राम उत्तम सलोक साध के बचना सलोक साध के बचन उत्तम सलोक साध के बचन अमृत लाल ये रतन अमृत लाल सफलता का संग सफल जीवन सफलता का संग सफल जीवन सफलता का संग सफल जीवन सफलता का संग हो जाके मन लगा हरि सुने सुने आनंद करे प्रभु का
गोपाल महात के माथे प्रगट 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 गोपाल महात के माथे नानक उधरे जिनके साथे नानक उधरे जिनके साथ ओ नानक उधरे जिनके साथ बाबा नानक उधरे जिनके साथ ओ नानक उधरे जिनके साथ नानक उधरे आत्म के साथ जिनके साथ बाबूत के साथ बाबा जिनके साथ सुखमनी सुखम बाबा सुखमनी सुखम भगत जना मन विश्राम भगत जना मन ओ भगत जना के मन विश्राम भगत जना सुखमनी सुखम भगत जना के मन विश्राम सुखमनी श्री राम सावन जे न पद जे वचन जो वेही प्रभु कृपा सां बख्शल बुद्धि सां वेही वीचार कयूं संतन जे वचननि जो वीचार करणो आहे मंथन करणो आहे तॾहिं जेकी ॿुधोसीं तॾहिं उहो मन में ईंदो जेको मन में ईंदो तॾहिं हे जीव उन ते हलण लाइ प्रेरित थींदो जेको मन क़बूल कंदो श्री राम असांखे इहा ॼाण हुजे श्लोक जी माना कई अथऊं सिलाई थियण जीव जी ब्रह्म सां सिलाई जीव ब्रह्म ई प्रगट थियो ब्रह्म ई जीव खे हिन प्रक्रिया हलाइण जे लाइ अल्पज्ञता प्रश्नकर्ता जे रूप में प्रगट करके पंहिंजे उत्तर जो मुल वधाया तो वेदन में लखो ॿुधाइनि था पंडित जन त उहे श्लोक आहिनि शास्त्र ठहिया उहे बि श्लोकनि में पुराण ठहियल आहिनि उहे बि श्लोकनि में गीता ख़ुदि भॻवान जे मुख मां निकिती उहा बि श्लोकनि में 700 श्लोकनि में श्री राम श्लोक जी एॾी माना खे ॾिसी करे असांजे सिंध में संतनि भॼन करण महिल शुरू करण महिल सभिनी को श्लोक चवाईंदा बाबा सिलाई थियो प्रभु सां विरती जुड़े बाबा ॾिसंदासीं बाबा जन खे हिकु बि श्लोक ईंदो थी बाबा त बि चओ वाह मैं तो फैज़ाबाद में साईं जगत राम साहब खे ॾिठो त जेके वेठा हुजनि असली ज़ोरी न श्लोक सभु चओ कोई रहिजे न धनवान संत प्रभु सां जोड़नि था तो साथ चवनि था उत्तम श्लोक साध के वचन संतन जा जेके वचन आहिनि उत्तम श्लोक आहिनि प्रभु सां मिलाइण जा उत्तम सर्वश्रेष्ठ साधन आहिनि और अमलीक लाल एह रतन हे एहा लाल रतन आहिनि संतन जा वचन जो हिन जो मुल कछो न वञे हो लाल रतन उन जो मुल आहे बेबहा क़ीमत आहे पर हे अमूल आहिनि उन जो मुल कछो न वेंदो अहिड़ा लाल रतन आहिनि असां हिकिड़ो ई वचन शल सिक सां संतनि जो खणी वठूं
अमलीक लाल एह रतन सुनत कमावत होत उधार। ॿुधी करके कमाइणु छे, कननि जे द्वारा असांजो मन ॿुधे थो। इहो अमृत परमात्मा जो जेको ज्ञान आहे, पथ आहे, उहो नास न थियण वारो। श्रीमद भागवत पुराण में शुकदेव मुनि परिषद के चए थो, हे परीक्षित, हे भागवत रूपी अमृत, तूं कननि जे द्वारा, श्रवणनि जे द्वारा इहो मन खे अमृत पी, भागवत रूपी अमृत पी। श्री राम सुनत कमावत, बस मन कबूल करके कमाइण में असां प्रभु जी कृपा घुरूं, प्रभु जी कृपा घुरूं। फ़कीर चयो आहे, चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे ॾाढो, चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे ॾाढो, करे सोई जंहिंसां कुर्ब जो काढो। जंहिंसां प्रभु जी रहमत थींदी उहो जीव उन राह ते हली पाईंदो। चल इन राह ते हमेशह कृपा घुरूं त अहंकार न थींदो त हे मां कयां थो। राम भॻवान रामायण में ख़ुदि चयो आहे, जॾहिं तोखां सुठो कमु थिए त मुंहिंजी कृपा सम्झ, जॾहिं खोटो थिए तॾहिं पाण न सम्झ। पाण न सम्झबो त शर्मसारी ईंदी, ऐं सुठे कम खे प्रभु न सम्झबो त अहंकार न ईंदो। राम सुनत कमावत हो त उधार, उधार आप तरे जॾहिं पंहिंजो उधार थियो, तॾहिं उन्हनि पुरुषनि मां ई प्रभु वरी ॿियनि खे संग कराए करके उधार कराईंदो आहे। उहो पाण बि तरी वेंदो, लोकनि जो बि निस्तारो कंदो। हो लोकनि जो निस्तारे करण लाइ पाण कोई प्रयास न कंदा आहिनि। राम पंहिंजे कंहिं बि माया मान वधाइण लाइ न, पर माया मान जे पीछे में रहंदो आहे। जिन पंहिंजो उधार कयो आहे, सफलता पाइण जे लाइ जीव खे पंहिंजो प्रयास करणो पवंदो आहे, पंहिंजी साधना महिनत करणी पवंदी आहे, कष्ट कचाला सहणा पवंदा आहिनि। पोइ जॾहिं जीव सफल थी वेंदो आहे त पोइ सफलता प्राप्त कयल जा संग सभु कंदा आहिनि अची पाण खे सफल बणाइण जे लाइ। राम सफलता अकेले ई प्राप्त करणी पवंदी आहे। आप तरे लोक निस्तार, पाण त तरंदो पर लोकनि जो बि निस्तारो कंदो, उनखे उहो राह ॾेई करके जेका संत सतगुरु बताइनि था। त पोइ उन करण सां छा थींदो? सफल जीवन, सफल जीवन, असांजो जीवन सफल थी वेंदो। जीवन जो वास्तो आहे ज़िंदगी सां, आयु सां, हयाती सां, श्वासन सां, वक़्त सां। असांजो वक़्तु सफल थी वेंदो। सदाई प्रभु जो ज्ञान हृदय में रखी करके असां उन पथ ते हलंदासीं। सदाई परिणाम सुख थींदो, आनंद मिलंदो, शांति ईंदी। सफल जीवन सफल तव्हांका संग, उन्हनि पुरुषनि जो संग करण बि असांखे सफल कंदो जेके पाण सफल बणिया। और उन्हनि जे संग करण सां जाके मन लागा हर रंग, उन वचननि ते हलण सां मन में प्रेम प्रकट थींदो प्रभु जे लाइ। गुरु ग्रंथ साहिब में रंग जो शब्द जाथे बि अचे, रंग मीन्स प्रेम। उन जे मन में हरि जो प्रेम पैदा थींदो, अस्थाई प्रेम। असां फर्ज़ समझी करे, जिज्ञासु बणिजी, घुरजाऊ बणिजी करके इन शुभ राह ते हलूं त असांजो अंतःकरण शुद्ध थींदो। निष्काम कर्म करण सां और अस्थाई प्रेम हृदय में प्रकट थींदो। प्रभु कृपा करे उन प्रेम सां पंहिंजी प्राप्ति कराईंदो। भाव शांति और आनंद जी प्राप्ति थींदी। श्री राम। और इहा स्थिति जॾहिं जिन पुरुषनि जी आई आहे, धन आहिनि उहे महापुरुष। चलो जे चरणनि में वेहण जी जाइ मिले, उनजी खाक मिले, जय जय शब्द अनाहत वाजे, बस उन्हनि धुन सां जुड़ी वेंदा। उन शब्द जो अनाहत धुन अंदरि थींदी पई, बसि उन जे असर हेठि असांजा जेके विकार आहिनि, कमज़ोरी ख़्याल आहिनि, इहे सभु दॿिजी रहंदा, दॿिजी रहंदा, इहे मथे उथी न सघंदा। उन महान पुरुषनि जो उहो भॼन बणिजी वेंदो। बिन हर भॼन रंग रस जेते, संत दयाल जाने सभु जूठे, नाम रतन पायो जन नानक, नाम बिहून चले सभु मूठे। सदाई भॼन में बणिजी वेंदा। साईं कंवरराम साहिब सचा साईं, असांखे हिकिड़ो सतपुरुष हुयो भाई चेतन राम, चवंदो त भाई कंवरराम साहिब जे भॼन खे
आम माण्हू खणी जेको भगत सॾे, पर संत लोग उन्हनि जे भगत खे भॼन सॾींदा। संत महात्मा जोगी जति सभु उनजे भॼन में वेहंदो, उहो उनजो भॼन बणियो रहंदो हो। श्री राम उहा धुन हलंदी हुई, धुन जी प्रताप आहे संत जो। सुन सुन आनंद करे प्रभु काजे, जय जय शब्द अनाहत वाजे। सुन सुन आनंद करे प्रभु काजे। ओहो जॾहिं उन धुन सां जुड़ी वेंदा, जेकॾहिं धुन प्रभु आहे, शब्द प्रभु आहे, उन जो पाण खे रूप सॾजणो। साईं भगवान दास साहिब हिकु सज्जन साईं जी ॻाल्हि ॿुधाईंदा। साईं जन कलात विया आहिनि, उतां जो सरदार मेंगल जेको थियो, उन जो जेको ॾाॾो हुयो, उनखे औलाद न हुई। कंहिं वक़्तु सचिन साईं जो कलात में पहुचणु थियो। उन ज़मींदार खे, उतां जे ज़मींदार इन खे कीअं इहा ख़बर पइली त हे अलाह जो आशिक़ आहे, का हुनजे कन ते ख़ुदा इहा पहुचाई ही ॻाल्हि। और अनायास उन वक़्तु उन जो मुर्शिद उते मौजूदु हुयो। हा, उन मुर्शिद माफ़ी उन मुर्शिद उहो मौजूदु हो। उन मुर्शिद खे ख़बर हुई त हे अलाह जो आशिक़ आहे, त हमेशह मुर्शिद खे चवंदो उन पंहिंजे औलाद जो थियण लाइ। उन ॾींहुं चएसि थो जो बाबा तोखे औलाद ॾियण वारो अलाह जो आशिक़ हिन नगरी तुंहिंजे में अची वियो भाग सां। जे तूं पुटु चाहे त उन खां घुरो। चए वाह मुर्शिद, तूं मूंखे हिंदू लाइ चए थो त? चयो केरु आहे? चयो उहो हिंदू आहे। चए हिंदू खां मां घुरां? मुर्शिद ॾे त ॾे, त न त उन खां छा घुरां? चए बाबा चङो, उन जो भॼन आहे, मां त उन भॼन में वेंदुमि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी हुजे त तूं पाए उन मां। चए हाणे मुर्शिद चङो तूं ई हलंदो? चङो त पुटु मां ई हलां थो। उते आया, वेठा, साईं जन अमृत वेले भॼन शुरू थियो। जंहिं भॼन जे हलंदे 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 पहाड़ी पासो तपत वधण लॻी। उतां उहो मुर्शिद उथी करके चए थो उन खान जो, मेंगल खान जो, साईं अलाह जा आशिक़, हेॾे असां तपत वधंदी वेंदी आहे त असां कीअं तुंहिंजो भॼन अलाह जो ॿुधी सघंदासीं? साईं जन उते सारंग जी हकल कढी आहे। इहा ई धुन, इहे ई शब्द उन भाव में अची करके बस तंहिंमहिल ई बादल आया और बरसात पवणु शुरू थी आहे। हाणे बरसात बूंद बूंद पवणु शुरू थी त वधण लॻी। तंहिंसां साईं अलाह जा प्यारा, त हाणे असां वरी वेही कीअं सघंदासीं? साईं जन सोरठ जी हकल कढी आहे। बस उहे बादल बीठा ई रहिया, बरसात बंदि थी वई आहे, प्रेम सां भॼन हलियो। जॾहिं भॼन पूरो थियो तॾहिं खान खे चए थो, चओ खान ॾिठो? चए साईं ख़ुदा आहे। चए पोइ हाणे ख़ुदा करे मञियो थी त हाणे घुरे सघी। त अॻियां आयो। चए साईं मुंहिंजा क़िबला, मां हिन ॻोठ जो ज़मींदार आहियां, मुंहिंजी दावत क़बूल कर, पर मूंखे पुटड़ो कोन्हे, तूं ख़ुदा तरह मूंखे पुटड़ो वठी ॾे। चए खान दावत क़बूल न आहे, पर तोखे पुटु थींदो। उनखे पुटु थियो, जंहिंजो पोटो असां सरदार मेंगल ॾिठोसीं, वज़ीर आला बि थियो, गवर्नर बि थियो। श्री राम उनजे हाज़िरी में हूंदे इहा साईं भगवान दास साहिब जन इहा ॻाल्हि ॿुधाई पंहिंजे ॾाॾे जी। मुंहिंजा प्यारा, त एॾो उहो प्रेम जागी थो पए। मां ॿी घटना ॿुधायां। साईं कंवरराम साहिब जी 1979 में जॾहिं आश्रम जो उद्घाटन थियो, तॾहिं असांखे एॾी ॼाण न हुई। मुंहिंजो 2 महीने वञणु थियो वसणगोड़ जे वरसी ते जीअं नवंबर में वियासीं। उतां थी कुझु आस्थान घुमण, त निज धाम हुयो भाई विष्णुदास, भाई तिलोकदास अब्दू वारनि जो दरबार। उन विष्णुदास जी 2-3 महीने में असां सां कुदरतन भेट थी चुकी। त उते पहुतासीं त वॾा यज्ञ पियो जो आरंभ पियो कराए। त पुछियोमांसि साईं यज्ञ छाजे लाइ आहे हेॾो सारो? चई बाबा 10 सूबनि में बरसाति न पई आहे, इन जे लाइ वॾो यज्ञ कयूं था त बरसाति पए। त मां चवां थो साईं पोइ 10 सूबनि में कोई अहिड़ो संत बि कोन्हे जो बरसाति वसाए?
असांजो साईं कंवरराम साहब तो हकल कई ना आहे और बरसात अचे चई वो भाई कंवरराम साहब हो न। अरे वाह श्री राम सुन सुन आनंद करे बस इन भजन से जेके ॻाल्हियूं कजनि साईं जन जूं सभु थोड़ी थींदियूं उन भजन जे प्रताप करके श्री राम साईं जन तो सदाई उन धुन सां जुड़ियल ओ हर ॻाल्हि में चौपड़ वारनि खे हाणे पाण साईं खे केरु चए उनखे घुराए करे चइनि बाबा हे चौपड़ खेॾूं पोइ जेकी चइनि उहो ढारो पवंदो वञे उन वीचारनि खे चवणो पइजे साईं हाणे रांदि जो मतिलबु थींदो आहे हार जीत हाणे जेकी तव्हां चवंदा वञो उहो ई ढारो पवंदो वञे त पोइ खेॾण जो मज़ो कीअं ईंदो तव्हां हणो साईं साईं मुख सां चओ न श्री राम चए चङो बाबा इहो कयूं था साईं पाण खे विंदराइनि मुंहिंजा प्यारा उन आनंद धुन वारनि जे सुन सुन आनंद करे प्रभु गाजे उहो आनंद धुन ॿुधी करके पाण में आनंद वठण ॼण अंदरि प्रभु गजे पियो एडी हस्ती ये शक्ति प्रगटे गोपाल महंत के माथे वो गोपाल अंदर परमात्मा उन अंदर प्रकट थी वने तो पूर्ण प्रकाश शक्ति प्रकट थी वने थी नानक उधरे तिनके साथे साथ जन था एड़न पुरुषन जे संग में मुझो उधार थींदो माण्हुनि जे चरणनि में अचां साईं जन जो एंड महिल स्पीच में हमेशा घणो ईअं ॿुधंदा ई आहियूं त सतगुरु शल पंहिंजे चरणनि में असांखे विहारण जी पंहिंजी तौफ़ीक़ बख़्शे पंहिंजे चरणनि में विहाए त असांजो कल्याण थी वेंदो असां भागशाली आहियूं जहिड़नि समर्थ गुरुदेवनि जंहिंजो मुक़ाबिलो असांजे विश्व में न थी सघंदो साईं सतरामदास साईं कंवरराम साहिब जहिड़नि जो सतगुरु साईं खोताराम साहिब जहिड़नि जो जंहिंजा 24 कलाक भॼन और टीटी मीले ताईं आवाज़ हले डर की स्टेशन ते माण्हू लहे साईं जन जो अगरि कॾहिं भॼन आहे त हकल उन टी मीले ते पहुचजी राम वॾी महिमा आहे अॼु जो नितनेम हे पूरो थियो सुख मनी सुख अमृत गुरु नाम भगत जना के मन विश्राम अहिड़ो सुखनि ॾींदड़ो ज्ञान असांजे मन में वसी वञे असांखे सदाईं विश्राम थिए बोल गुरु नानक देव की मां वेनती कंदुमि जेका व्यवस्था कुझु सालनि खां बणाई वई आहे त प्रसाद वेठे वेठे हली वेंदो हाणे जुग जुग थींदी और मथों धुनी साफ़ थींदी त प्रसाद हली वेंदो बसि मथों अरदास थींदी इहा मेले जी समापति आहे सतगुरु गागा कढी वठी के मुख सां मेले जी समापति कंदी प्रसाद तयारु हूंदो ऐं सलाम नंढे भाउ हाणे प्रेम सां तालनि जो मां वरी बि सभिनी जो आभारी आहियां संतनि जे चरणनि में शीश झुकायां थो जेका बि शेवा भुलचुक कयूं माफ़ी बख़्शींदा ईअं पंहिंजो प्यारु बणाए रखंदा के मथियां महिला प्रेम सां गॾिजी अची करके मल्हाईंदा सुख मने असांखे ज्ञान ॾे थी जिन खे हृदय में ध्यान सां सदाईं विश्राम कंदो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय कृष्ण भगवान हर हर महादेव बोल गुरु नानक देव सतगुरु वसन घोट सच्चे साईं सुदामदास साहब अमर श्री साईं कंवरराम
सखी बाबा दानम साय सर्व संतन महात्मा सर्व संतन को आयो लाल कयो श्री